मोहब्बते रमजान SS न्यूज के साथ। पंगरियो में फायरिंग करे 6 ॼणनि खे ज़ख़्मी करण वारे वाक़े खे 17 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं स्कूल खुली न सघियो आहे। ॻोठ सिद्धी गाहो में सिंध एजुकेशन फाउंडेशन पब्लिक ते हमले खे 17 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर स्कूल न खोलियो वियो आहे, जंहिंजे करे शागिर्दनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। सेफ डिविजनल ऑफिसर ज़फ़र मीडिया के राब्ते करण ते ॿुधायो त 13 मां पुलिस 3 जवाबदार सिर्फ़ गिरफ़्तार कया आहिनि, बाक़ी आज़ाद घुमी रहिया आहिनि, जंहिं करे स्कूल खोलण सां नुक़सान जो ख़दशो आहे। उन करे लेटर लिखी इंतज़ामिया खे ख़बरदार कयो आहे त फ़िलहाल स्कूल न खोलियो वञे। 17 ॾींहं अॻु जवाबदारनि फायरिंग करे शागिर्दनि समेत 6 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो हो, जंहिं बाद स्कूल खे बंदि करे केस दाख़िल करायो वियो, पर पुलिस सिर्फ़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो ऐं 13 जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। न्यू सैदाबाद में सिंध के तालीमी इदारनि में फोर्स के मुक़रर करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। न्यू सैदाबाद मां महबूब काका की रिपोर्ट मूजिब सिंध शागिर्द सभा ऐं जस्कम के अॻवाननि केसर काका, इशफाक जमाली, हनीफ काका की अॻवानी में तालका प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे तालीमी इदारनि अंदरि फोर्सिस मुक़रर कई वई आहे, जेका सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे गिरफ़्तार करण सां गॾोगॾु क़ौमी ॾिहाड़ा मल्हाइण ते केस दाख़िल करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त यूनिवर्सिटी मां फोर्सिस खे हटाए गिरफ़्तार शागिर्दनि खे आज़ाद कयो वञे। सकरन में NDF पाकिस्तान तरफ़ां पीस एंड जस्टिस नेटवर्क के सहकार सां ख्वाजा सिराज जे हक़नि बाबति गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ इदारनि जे आफ़िसरनि ऐं समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। गॾिजाणी में आबिद लाशारी, ख्वाजा सिरा, आसिफ अली, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर साबिर कुरैशी, डिप्टी डायरेक्टर बहबूद खातूर, रियाज हुसैन शर, डिप्टी डायरेक्टर पाकिस्तान बैतुल माल शहजादो जिस्कानी, फोकल पर्सन इंसानी हक़ मज़हर मल्हा शामिल हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त ख्वाजा सिरा पीड़ियल तबिको आहे जेको बुनियादी हक़नि खां वांझल आहिनि। गुज़िरियल ॿोॾि में उन्हनि जी कंहिं बि इदारे पर घोर न कई। हुननि चयो त ख्वाजा सिराउनि जा अंग अखर गॾु करे हुननि ते एमरजेंसी सूरतहाल में ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। हैदराबाद में ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां 2 हफ़्ता अॻु क़त्ल थियल इकरा मशहूरी जे क़त्ल में मुलविस सहूलतकारनि जी गिरफ़्तारी लाइ हैदराबाद प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ह्यूमन राइट्स ऑफ कमीशन हैदराबाद जे कोऑर्डिनेटर गुफ़राना आराई, अफशां, सलीम मशहूरी, सदाम मशहूरी ऐं ॿियनि जी अॻवानी में माण्हुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतजाज कयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इकरा मशहूरी जे क़त्ल जा सहूलतकार अञा ताईं आज़ाद घुमी रहिया आहिनि, जॾहिं त हिकु जवाबदार गिरफ़्तार थियो आहे, ॿियनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त इकरा मशहूरी जे क़त्ल में मुलविस सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी खे ज़िले जो दर्जो मिलण बावजूदि टाउन कमेटी जूं क़ीमती गाॾियूं ख़राब हुअण जो इंकशाफ थियो आहे, जंहिं ते इंतज़ामिया कागज़ी कार्रवाई में बिल ठाहे करप्शन करण लॻी आहे। टाउन जी इंतज़ामिया हेठि 2 ट्रैक्टर, 2 फायर ब्रिगेड, 1 एनक्रोचमेंट शहज़ोर गाॾी ऐं सोलर लाइटुनि वारा थंभा टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबबि उस में रखियल हुअण करे सड़ण लॻा आहिनि। क़ीमती सरकारी लोहो थंभनि जी मालिकी न हुअण करे ज़ंगजी विया आहिनि, पर टाउन इंतज़ामिया घूर निंड सुतल आहे। मटियारी टाउन कमेटी जूं बाहि विसाइण लाइ एमरजेंसी वारियूं 2 फायर ब्रिगेड गाॾियूं बि ख़राब पयल आहिनि ऐं शहर जी सफ़ाई सुथराई लाइ 2 ट्रैक्टर ऐं 1 शहज़ोर गाॾी ख़राब हुअण करे कबाड़ जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ कंहिं बि इलाइक़े ॻोठ में बाहि जो वाक़ियो पेश अचे थो त मटियारी ज़िले इंतज़ामिया खे हाला मां फायर ब्रिगेड गाॾी घुराई थी वञे ऐं टाउन इंतज़ामिया मटियारी हर भेरे गाॾियुनि जी मरम्मत जे नाले ते लखे रुपयनि जा बिल कागज़ी कार्रवाई में ठाहे हड़प कया था वञनि। कढण जे ॻोठ मुनो ख़ासि खैरी जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुज़िरियल 3 महीननि खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि शागिर्दनि जी तालीम तबाह थी रही आहे। कढण मां जावेद कुंभार जी रिपोर्ट मूजिबि 3 महीननि खां स्कूल बंदि हुअण सबबि 35 खां 40 ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे, जॾहिं त स्कूल जी इमारत जी चौदीवारी ज़बून हाल आहे। उन सिलसिले में ॻोठाणनि जो चवणु आहे त असां काफ़ी अरसे खां तालीम खाते खे शिकायतूं कयूं आहिनि, पर के बि ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हुननि तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो त बंदि पियल स्कूल खोले ॿारनि खे तालीम ॾिनी वञे।
सॻियूं में ॻोठ ख़ान मोहम्मद मंगणे जो जे रहवासी रिटायर्ड पुलिस एहलकार पंहिंजे मारोटनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। नेशनल प्रेस क्लब वारो रिटायर्ड पुलिस एहलकार ग़ुलाम हुसैन मंगणे जो एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजा मारोट रम्ज़ अली, ख़ादिम हुसैन, असद अली ऐं अतहर अली मुंहिंजे घर भातियुनि जा दुश्मन बणिजी विया आहिनि, जेके हर तरह जो नुक़सानु पहुचाइण लाइ परेशान करे रहिया आहिनि। एहलकार चयो त ज़मीन जो हिसो वठण खां पोइ दुश्मनी कई पई वञे। हुन मुतालबो कयो त मारोटनि जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रहमत रमज़ान SS न्यूज़ के साथ।